जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। अव्हांखे गड़ी खेरो खां ख़बर ॾींदा त गड़ी खेरो लॻे DSP दाऊ जहांपुर कार्रवाई करे ॾोह जे इरादे सां बीठल ॾुआरनि खे मुक़ाबले बाद गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। DSP दाऊ जहांपुर मोहम्मद यासीन टगड़ दावा कई आहे त गश्त दौरान ताजू जरो थाणे जे हद में ॾोह जे इरादे सां बीठल 3 हथियारबंदनि पुलिस खे साम्हूं ॾिसी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजी जवाबी फायरिंग में पुलिस मुक़ाबले बाद हिकु जवाबदार जमील दायो खे हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं ते संदसि 2 साथी फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। उन में DSP मोहम्मद यासीन टगड़ ॿुधायो त गिरफ़्तार कयल जमील दायो वटां TT पिस्टल हथ कयो वियो आहे। जंहिं त जमील दायो 9 भरिसां 5 ॻोठ जो रवासी आहे, जंहिं मथां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते केस दाख़िल आहिनि, जिन बाबति जांच कई पई वञे। जंहिं त गिरफ़्तार कयल जवाबदार ख़िलाफ़ ड्यूटी अटका ऐं 13 ॾींहं जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे ऐं संदसि 2 साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। ॿियो नालो छा थी जमील को ॿियो अलॻि पंहिंजो पुटु गुलमोहन जो ॿियो नालो छा आहे? दायन हुननि बि कंदा अथसि राति जो कहिड़ा किथे वेठो आहे? पिछे जी भाई असुल किथां वेठो? असल पंजूतरो